साहिवाल में जेल पुलिस जी वेन ते हमलो दासो हाइडल पावर प्रोजेक्ट हमले जे मास्टर माइंड समेत गिरफ्तार ब दहशतगर्द मारी विया। सीडीडी तर्जुमा जे मौसम दहशतगर्दन के सिक्योरिटी खदशस बब साहिवाल जेल का मुंतकिल कए पियो तो गिरफ्तार दहशतगर्दन छड़ाइण लाइ सदन साथिन पुलिस ते फायरिंग कई। हमलो कंदड़न जी फायरिंग में गिरफ्तार बई दहशतगर्द मारी विया। बलूचिस्तान जे इलाइक़े दकी में कोयले जी खाण ते हथियारबंदनि जो हमलो 20 मज़दूर मारिजी पिया 7 ज़ख़्मी। पुलिस चयो आहे त हमलो कंदड़नि रॉकेट फायर कया ऐं दस्ती बमनि जो इस्तेमालु कयो। खाण जी मशीनरी खे बाहि बि ॾिनी वई। मारिजी वियल पौरितनि जो तालुक़ बलूचिस्तान ऐं अफगानिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि सां आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़, वफ़ाक़ी गृह वज़ीर मोहसिन नक़वी ऐं पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां बलूचिस्तान में मज़दूरनि जे क़त्ल जी मज़म्मत। वज़ीर आज़म वाक़े बाबति रिपोर्ट तलब करे वरिती। पीटीआई प्रोपेगेंडा पार्टी आहे। पीटीआई प्रोपेगेंडा लाइ बाक़ायदा ग्रुप ठाहिया आहिनि। जाली वीडियोज़ जो सिलसिलो बंदि थियणु घुरिजे। पीटीआई पारां सोशल मीडिया ज़रिएदारनि खे धमकाईंदा आहिनि। पंजाब जी इतलात वारी वज़ीर उस्मा बुखारी जो मीडिया सां ॻाल्हियूं। चयाईं पीटीआई वटि प्रोपेगेंडा सेल आहे। हिकु माण्हू जे नाले सां जाली अकाउंट ठहियल आहिनि। कंहिंजी ज़ाती ज़िंदगी खे निशान न बणाए वञे। आईनी तरमीम बाबति पार्लियामेंट जी ख़ासि कमेटी जो इजलास अॼु तलब। इजलास में आईनी तरमीम जे मसवदे ते हतमी मुशावरत कई वेंदी। खुर्शीद शाह जी सदारत हेठि पार्लियामेंट जी ख़ासि कमेटी जो इजलास थींदो। सरहाणी वेझो टपाली रोड वटि हथियारबंद जी फायरिंग में नौजवान क़तल। जवाबदारनि हफ़ीज़ुल्लाह ब्रोही खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। वारसनि जो चवणु आहे त नौजवान खे पंहिंजी लेबोरेटरी आहे जितां वापसि अची रहियो त वाक़ियो पेश आयो। कराची में ईंदड़ 24 कलाकनि दौरान मौसम गरम ऐं ख़ुश्क रहंदी। मौसमियात खाते मौसम गर्मी सबब ॿ पेरे वक़्त ककड़ ठही सघनि था। हवा में घिम जो तनासुब 63% आहे। वधि खां वधि गर्मीपद 38 खां 40 डिग्री सेंटीग्रेड ताईं वञण जो इम्कान। सदाई प्या मचन सिंध जा चैनल तुंहिंजा मेला सदाई प्या मचन। तुंहिंजा मेला सदाई प्या मचन हो तोखे मारुनि जूं दुआऊं आहिनि। तुंहिंजा मेला सदाई प्या मचन तोखे मारुनि जूं दुआऊं आहिनि। आई इंतज़ार जो घड़ियूं ख़त्म। धरती मेगा फैमिली फेस्टिवल अॼु खां शुरू। इफ़्तिताह जी रंगारंग तक़रीब हैदराबाद जे रानी बाग में थींदी। अॼु खां शुरू थींदड़ फैमिली फेस्टिवल 13 अक्टूबर ताईं जारी रहंदो। तफ़रीह जा हूंदा अणगणिया मौक़ा। नालेवारा फ़नकार कंदा सुरनि जी वर्खा। हैदराबादी भरपासे जी अवाम जूं फेस्टिवल में शिरकत लाइ तयारियूं मुकमल।